सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़, रिंद परूड़िन राज़ कज़े करबला जो। दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर हिन अदबी सेशन में अव्हांखे भलीकार चवां थी। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जिए लतीफ़। जीअं त महरम जो महीनो आहे ऐं हर तरफ़ मौला अली मुश्किल कुशा जा कोल कननि में ॿुरी रहिया आहिनि ऐं दिलि ते हुरी रहिया आहिनि। मौला अली मुश्किल कुशा चयो आहे त केॾो न ग़रीब आहे उहो शख़्स जंहिंजो को बि दोस्त न आहे, ऐं केॾो न अमीर आहे उहो शख़्स जंहिंजो हिकिड़ो बि मुख़लिस दोस्त आहे। इन करे दोस्तियूं कयो ऐं उन्हनि सां वफ़ाऊं कंदा रहो, ऐं जंहिं बि तरफ़ दोस्तीअ जो हथु वधायो त पंहिंजे दिलि में सभ खां पहिरियां हिकु डिघी क़बर खोटे छॾियो ऐं दोस्तनि पारां मिलियल दर्द ग़म उन में विझंदा वञो, ऐं पुठिते मुड़ी इहो बि न ॾिसो त उहे केतिरा गॾु थिया आहिनि। दोस्तो, अव्हां सभिनी जी भरपूर मोट मुहबत ख़ुलूस लाइ मां तहे दिलि सां अव्हां जी शुक्रगुज़ार आहियां, अव्हां जी थोराइती आहियां, ऐं ज़िंदगीअ जे हिन ॾुखे मरहलनि मां वक़्त खे चोरी करे अव्हां जे लाइ कुझु लम्हा खणी अचां थी, ऐं मां इन्हनि खे ई पंहिंजी इबादत सम्झां थी। इन्हनि खे मां पंहिंजी सिंधी धरतीअ लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ पंहिंजे तरफ़ां हिकिड़ी नंढड़ी ख़िदमत सम्झां थी। अॼु जंहिं शाइर जी मूं चूंड कई आहे सभ खां पहिरियां, नौजवान शाइर आहे, तमामु सुठो लिखे थो, इल्म अदब ऐं तदरीस सां हुनजो तालुक़ु आहे। हुन मूंखे पंहिंजूं केतिरियूं ई तख़लीक़ूं मोकिलियूं आहिनि, पाण अहले किताब आहिनि, पर अॼु मूं संदसि हिकु अहिड़ी तख़लीक़ चूंड कई आहे ग़ज़ल, पर हिन महल जो हिकिड़ो ॿरंदड़ हिकिड़ो इशू आहे सिंध धरतीअ जो, उनजे जियापे जी ॻाल्हि आहे। कारूंझर जे हवाले सां यकीनन अव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन हवाले सां ही ग़ज़ल अदा ख़ाकी जानीअ जो आहे। अव्हां जे नाव कयां थी। सदिन खां ख़ुदि में सांढिया रखियो संसार कारूंझर, सदिन खां ख़ुदि में सांढिया रखियो संसार कारूंझर, ज़माने जे हवाउनि सां लड़ियो पगदार कारूंझर। सिंधुअ जे सेर ते निकिरो फितरती सूंहं खे ॾिसंदो, सिंधुअ जे सेर ते निकिरो फितरती सूंहं खे ॾिसंदो, ज़मी सिंध जी उन्हीअ ते ॼण त चौकीदार कारूंझर। उन्हीअ जी खौंस छाणींदी चङा बुछड़ा अछा कारा, उन्हीअ जी खौंस छाणींदी चङा बुछड़ा अछा कारा, सफ़ा पट ते कंदो पधरा लिकल गद्दार कारूंझर। वाह! उन्हीअ जी खौंस छाणींदी चङा बुछड़ा अछा कारा, सफ़ा पट ते कंदो पधरा लिकल गद्दार कारूंझर। ईअं ई वारजी वेंदा उतर थर लाड़ ऐं काछो, ईअं ई वारजी वेंदा उतर थर लाड़ ऐं काछो, जीअं ई भूए पंहिंजीअ सां करे थो प्यार कारूंझर। उन्हीअ में जीव जानी ऐं वसन थियूं रियाज़तूं ख़ाकी, उन्हीअ में जीव जानी ऐं वसन थियूं रियाज़तूं ख़ाकी, रुगो पत्थर न आ तहज़ीब जो आसार कारूंझर। सदिन खां ख़ुदि में सांढिया रखियो संसार कारूंझर, ज़माने जे हवाउनि सां लड़ियो पगदार कारूंझर, ज़माने जे हवाउनि सां लड़ियो पगदार कारूंझर। इन ई मौज़ू ते अॼु ताज़ो लिखियल ग़ज़ल आहे साजिद सूमरे जो। दिलि चए थी त ही दर्द बि अव्हां सां ओरजे। ओ रहज़न कातिल राज धणी छो कारूंझर खे कोरी थो, ओ रहज़न कातिल राज धणी छो कारूंझर खे कोरी थो, ही पत्थर पत्थर नाहेड़े तूं जीव असांजो झोरी थो। ओ रहज़न कातिल राज धणी छो कारूंझर खे कोरी थो, ही पत्थर पत्थर नाहेड़े तूं जीव असांजो झोरी थो। कल कारूंझर जी कोर हुई, कल मोर टहूकन टोर हुई, कल कारूंझर जी कोर हुई, कल मोर टहूकन टोर हुई, अॼु उज़वो उज़वो कीअं कटे तूं ताराज़ीअ में तोरी थो। ओ रहज़न कातिल राज धणी छो कारूंझर खे कोरी थो, ही पत्थर पत्थर नाहेड़े तूं जीव असांजो झोरी थो। कंहिं रात संबारा ॻाल्हि कढी, कंहिं रात कटी अलोरा ॻाल्हि छिड़ी,
हू वण वण वींदो नेठि ॿरी जे हाल असांजो ओरी थो, ईअं शाल भुरी तूं नास थी, ईअं शाल भुरी तूं नास थी, ईअं शाल झुरी तूं नास थी, हिन धरतीअ जो हर भींड भितर जीअं बेदर्दीअ सां भोरी थो। अॼु तोसां हिकिड़ी लीक कढी, अॼु तोसां हिकिड़ी लीक कढी ऐं तुंहिंजी अॼु तारीख़ कढी से तुंहिंजा पेर कटे छॾजनि जे पेर असां ॾे सोरी थो। वाह वाह वाह। अॼु तोसां हिकिड़ी लीक कढी ऐं तुंहिंजी अॼु तारीख़ कढी से तुंहिंजा पेर कटे छॾजनि जे पेर असां ॾे सोरी थो। ओ रहज़न कातिल राज धणी छो कारूं झर खे कोरी थो, ही पत्थर पत्थर नाहेड़े तूं जीव असांजो झोरी थो, तूं जीव असांजो झोरी थो। हीअ अॼु ताज़ो तख़यल हुयो साजिद सूमरे जो ऐं ख़ाकी जानीअ जो अव्हां जे नाव कयुमि। मूंखे पक आहे त अव्हांखे ही तख़लीक़ूं वणियूं हूंदियूं ऐं यकीनन अव्हांजो जीव बि झुरियो हूंदो। अव्हां सभिनी सॼणनि जी महिरबानी जेके मूंखे लाइव ॾिसनि था, ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त हींअर सिंध में टाइम जेको आहे सो राति जी महल आहे ऐं मूं वटि रोशन ॾींहुं आहे। मुंहिंजी बि मजबूरी आहे जो मूंखे अहिड़नि वक़्तनि ते केॾी महिल लाइव थियणो पए थो जेके मूंखे ख़बर आहे त अव्हां जे लाइ मुनासिब न आहिनि, पर जीअं त ही लाइव सेशन जेको मां कयां थी उहो सुबुह अव्हां उथी ॾिसी बि सघो था, ऐं जेके बि मुंहिंजा भाइर असांजा दोस्त हींअर ॾिसनि पिया उन्हनि खे अर्ज़ु कंदी हलंदसि त ही अव्हां शेयर कंदा हलियो त जेके बि तख़लीक़कार हींअर जागी रहिया आहिनि थी सघे थो का तख़लीक़ उन्हनि ताईं बि पहुची वञे। सो अव्हां हीअ शेयर कंदा हलो। अव्हां जा लख थोरा, अव्हां जा लख लाइक। अॼु मूं हिकिड़ो नज़्म नसरी नज़्म चूंड कयो आहे सिंध जी हिकु सुहिणी शाइरा जो, जेका आहे त तमामु हिकु वॾी तख़लीक़कार औरत जी न्याणी, पर उन पंहिंजो डिक्शन पाण ठाहियो आहे, हुन पंहिंजो नालो पाण ठाहियो आहे, हुन जा जज़्बा पंहिंजा आहिनि ऐं हिकु तख़लीक़कार घराणे में पैदा थी। न सिर्फ़ु तख़लीक़कार घराणे में पैदा थी पर तख़लीक़कार घर में उहो परणिजी बि वई। हसन दर्स जी घरवारी, अव्हां सभिनी जी प्यारी भेण, सुठी शाइरा इरम महबूब जो मां ज़िक्र करे रही आहियां। इरम जंहिं लाइ मां कहिड़ा लफ़्ज़ चवां, हसन पाण ई संदसि शेरी मजमूअ जे बैक पेज ते लिखी वियो आहे त इरम तूं मुंहिंजो सिजु आहीं ऐं आउं सूरजमुखी। आख़िर में लिखे थो त इरम हिकु किताब जी लेखक आहे, इरम महबूब हिकु पुट जी माउ आहे ऐं लतीफ़ाबाद हैदराबाद वारे बंगले इरम नुमा में लॻल गुले नश्तर खे अक्सर सारींदी रहंदी आहे। इन मां साबित थिए थो त इरम गुलनि सां, ॿूटनि सां, फितरत सां प्यार करे थी ऐं उन सां गॾोगॾु इंसाननि खे अहमियत ॾिए थी, उन्हनि सां प्यार करे थी। ऐं मूंखे त लॻंदो आहे त इरम नाले ते मुंहिंजी साइथ आहे। इरम सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे तमामु सुठो लॻंदो आहे, प्यारी, सुलछणी, सबाझी, खिलणी, भोॻाइण, चर्चाइण। साॻी तरह मुंहिंजी पंहिंजी निणान आहे, उन जो नालो बि इरम आहे। मुंहिंजे नंढपण जी हिकिड़ी दोस्त आहे, उनजो नालो बि इरम आहे। सो इरम नाले सां मूंखे लॻे थो त मुंहिंजी बि कुझु घणी वेझड़ाई ऐं मुहबत आहे। सो इरम महबूब जो ही नज़्म अव्हां जे नाव कयां थी। मुख़्तसिर नसरी नज़्म आहे, इज्तमाई अहमक। असीं सभु ख़्वाब ॾिसण वारा केॾा न अहमक आहियूं, असीं सभु ख़्वाब ॾिसण वारा केॾा न अहमक आहियूं, जो पंहिंजा कॾहिं बि साबिया न थींदड़ ख़्वाब वॾे एतमाद सां ॿियनि जे अखियुनि में ॿिजनि जियां पोखे। वाह, पंहिंजा ख़्वाब ॿियनि जे अखियुनि में ॿिजनि जियां पोखे, लाबारे जे ओसियड़े में उमिरि विञाए छॾींदा आहियूं। वाह, केॾो न मुख़्तसिर नसरी नज़्म आहे, पर केॾो न गहरो आहे। ऐं इहा हर इंसान जी वार्ता आहे त हू पंहिंजा ख़्वाब कंहिं ॿिए जे अखियुनि में पोखे छॾींदो आहे ऐं इन आस ऐं उमेद ते त इहो ॿिज जेको आहे वधी वण थींदो। पर शायदि इहा असांजी ग़लती हूंदी आहे। इरम जो ही नज़्म अव्हां जे नाले कयुमि, पर मां चाहियां थी संदसि हिकिड़ो ॿियो नज़्म बि अव्हां ताईं पुॼायां ऐं उनजो उनवान आहे सुर्ख़ियूं।
तोणे जो ही नज़्म तमामु पुराणा लिखियल आहिनि, पर तव्हांखे अॼु बि साॻी सूरत हाल नज़र ईंदी। ही ईअं सम्झो त कंहिं अख़बार जूं सुर्ख़ियूं आहिनि। इरम छा थी चए? इरम चए थी, सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण, सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण, जे ख़बरूं कुंड पासे ॾिसबियूं हुयूं, सही अॼु सरे फ़हरिस्त आहिनि। यानी सदाई, हमेशा। सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण, जे ख़बरूं कुंड पासे ॾिसबियूं हुयूं, सही अॼु सरे फ़हरिस्त आहिनि। जा सियासत काल्ह खेॾबी हुई हित, अॼु बि आहे साॻियो गार ऐं गंद। जा सियासत काल्ह खेॾबी हुई, जा सियासत काल्ह खेॾबी हुई हित, अॼु बि आहे साॻियो गार ऐं गंद। सुर्ख़ियुनि जो पूॼारी ॼण सारो ई संसार लॻे थो। सुर्ख़ियुनि जो पूॼारी ॼण सारो ई संसार लॻे थो। सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण। बसि ईअं सम्झो त अख़बारुनि जी जाइ ते सोशल मीडिया जाइ वलारी आहे, पर ॻाल्हि साॻी ई आहे। सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण। कंहिंजी न पोती कंहिंजी न पग, कंहिंखे न जिते का आई लॼ, मैदान साॻियो रांदि बा साॻी, सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण। के दड़कनि जा ॾहका, के वाइदनि जा पड़ला, बयाननि जी बाज़ीगिरीअ ते अवाम वेचारो बांदर जियां नचंदो रहंदो। केॾो न सच आहे। के दड़कनि जा ॾहका, के वाइदनि जा पड़ला, बयाननि जी बाज़ीगिरीअ ते अवाम वेचारो बांदर जियां नचंदो रहंदो। सदियूं साल ऐं केई दौर, सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण, सुर्ख़ियूं सुर्ख़ियूं जीवन ॼण। ही इरम महबूब जा महबूब नज़्म अव्हां जे नाव कयमि। मूंखे पक आहे अव्हां खे वणिया हूंदा। अॼु हिकिड़ो मूं नज़्म चूंड कयो आहे अदी सहर रिज़वीअ जो। सहर रिज़वी जेका हूअं त क़ौमी कारकुन आहे ऐं क़ौमी कारकुन रही आहे, तोणे जो अॼुकल्ह संदसि सियासत सां को अहिड़ो गहरो तालुक नज़र नथो अचे, पर हूअ तमामु सुलझियल ऐं सियासी शऊर रखंदड़ औरत आहे ऐं कॾहिं कॾहिं नंढड़ा नंढड़ा नज़्म लिखंदी आहे ऐं अक्सर संदसि वॉल ते नज़र ईंदा आहिनि। ऐं हिकु दफ़ो मूंखे इनबॉक्स नज़्म कयो बि हुअईं, पर मां माफ़ीअ जी तलबगार आहियां, पढ़ी न सघियसि, रिकॉर्ड न करे सघियसि। पर अॼु उहो अज़ालो कंदे संदसि हिकिड़ो नज़्म अव्हां जे आॾो पेश कयां थी, जेको कल्ह टियों ॾींहुं मूंखे संदसि वॉल ते नज़र आयो। वो तात थी अचे थी, बरसात थी वसे थी, वो तात थी अचे थी, बरसात थी वसे थी, होरियां हवा में हर हर हुबकार थी खुले थी। हूअ तात थी अचे थी, बरसात थी वसे थी, होरियां हवा में हर हर हुबकार थी घुले थी। बादल छॾे बिहारे, बादल छॾे बिहारे, खणी नेण जो निहारे। वाह 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 वाह। बादल छॾे बिहारे, खणी नेण जो निहारे। ओ खीर थर जी राणी, कींझर जी तूं कहाणी, काछे जो कुर्ब तो में, सॼे देस जे दिलनि जी तूं दिलरुबा लॻी थी। ही वार पंहिंजा घाटा छोड़े जो तो छॾिया आहिनि, ही वार पंहिंजा घाटा छोड़े जो तो छॾिया आहिनि, ॼण नींहं जा नशा आहिनि, ॾिस नाज़ मां टिले पई, ॾिस नाज़ मां टिले पई। चिमकाट चिमकाट विज जहिड़ा, वो चंड जी सहेली राणी रुबाब जहिड़ी, वो चंड जी सहेली राणी रुबाब जहिड़ी, गाढ़ी आ तूं गहेली, चोफेर चुनी तुंहिंजी ॾिस रक्स जा करे थी, चोफेर चुनी तुंहिंजी ॾिस रक्स जा करे थी, तुंहिंजे सूंहं जो सदको सॼे ॾेह खे ॾिए थी। वाह 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 वाह, तमामु सुहिणो। चोफेर चुनी तुंहिंजी ॾिस रक्स जा करे थी, हीअ चुनी जा तुंहिंजी रक्स थी करे ॼण त तुंहिंजे सूंहं जा सदका पई कढे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत नज़्म अदी सहर रिज़वीअ जो अव्हां ॾिसंदड़नि जे नाव कयमि। मूंखे पक आहे अव्हां खे वणियो हूंदो। ही त कुझु नज़्म हुया। दिलि चवे थी त सिंध जे
कंहिं सुहिणी शाइरा जो ग़ज़ल अव्हांजे नाओ कयां। ऐं अॼु जंहिं शाइरा जो ग़ज़ल मूं चूंड कयो आहे उहा सिंध जे साहती परगणे सां तालुक़ु रखे थी, मुंहिंजे साहती परगणे सां तालुक़ु रखे थी ऐं तमामु सुठो लिखे थी, तमामु सुठो लिखे थी। संदसि गीत त मूंखे तमामु घणो वणंदो आहे, पर अॼु संदसि ग़ज़ल अव्हांजे नाओ कयां थी। उन में बि तसवुफ़ जा ईअं सम्झो त झलका आहिनि, जंहिंमें इंसानियत सां मोहबत जो दर्स आहे, नेकीअ जो, अंदर जी सचाईअ जो, सफ़ाईअ जो। कोशिश त मुनाफ़िक खोड़ कई, तूफ़ान खे लाड़े कोन सघियो। कोशिश त मुनाफ़िक खोड़ कई, तूफ़ान खे लाड़े कोन सघियो। सूफ़ीअ जे दिलि में साहब खे संसार विसाड़े कोन सघियो। कोशिश त मुनाफ़िक खोड़ कई, तूफ़ान खे लाड़े कोन सघियो। सूफ़ीअ जे दिलि में साहब खे संसार विसाड़े कोन सघियो। हमदर्द हुया किरदार घणा, पर ज़ाहिर थी पिया वक़्त अॻियां। हमदर्द हुया किरदार घणा, पर ज़ाहिर थी पिया वक़्त अॻियां। सरमस्त ख़यालनि जो वेढ़ो कोई बि उजाड़े कोन सघियो। सूफ़ीअ जे दिलि में साहब खे संसार विसाड़े कीन सघियो। हू अर्श मथे जग फर्शी आ, हू अर्श मथे जग फर्शी आ। इंसान अयाणो छा ॼाणे, इंसान अयाणो छा ॼाणे, को चंड खे वाड़े कोन सघियो। जोगिन जी दुनिया पंहिंजी आ, जोगिण थी गाए गीत सिवा। जोगिन जी दुनिया पंहिंजी आ, जोगिण थी गाए गीत सिवा। हीलात हलाया लोक घणा, पर पेर उखाड़े कोन सघियो। जोगिन जी दुनिया पंहिंजी आ, जोगिण थी गाए गीत सिवा। हेलात हलाया लोक घणा, पर पेर उखाड़े कोन सघियो। एहसास बिना का महफ़िल छा, एहसास बिना का महफ़िल छा, मन एहसास बिना का महफ़िल छा, महफ़िल खे छॾियो आहे दिल का। वाह, एहसास बिना का महफ़िल छा, महफ़िल खे छॾियो आहे दिल का। जग नाटक रंग करण ॼाणे, मन ॻोढ़ा ॻाड़े कोन सघियो। जग नाटक रंग करण ॼाणे, मन ॻोढ़ा ॻाड़े कोन सघियो। हर गाम गिलाउनि में घारे, हर गाम गिलाउनि में घारे, तारीख़ मिटाए आ छा सघियो। हुन वात विञायो पंहिंजो आ, एबन खे उघाड़े कोन सघियो। हिन जीवन ते आ महर कई, गेड़ू जीअं गीतनि दुनिया में। हिन जीवन ते आ महर कई, गेड़ू जीअं गीतनि दुनिया में। कीअं गाम खईं कीअं हाम हईं, ख़ुदि मौत बि ताड़े कोन सघियो। कीअं गाम खईं कीअं हाम हईं, ख़ुदि मौत बि ताड़े कोन सघियो। नफ़रत जो सूरज आहे छा, नफ़रत जो सूरज आहे छा, चंड चाहत जो थो ॻाल्हाए। नफ़रत जो सूरज आहे छा, चंड चाहत जो थो ॻाल्हाए। हिन मन जे छन में छा आहे, कोई बि त झाड़े कोन सघियो। वाह 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 शबाना। नफ़रत जो सूरज आहे छा, चंड चाहत जो थो ॻाल्हाए। हिन मन जे छन में छा आहे, कोई बि त झाड़े कोन सघियो। हिकु इश्क शबाना ॼाणे थो हिन हाल हक़ीर हयातीअ खे। हिकु इश्क शबाना ॼाणे थो हिन हाल हक़ीर हयातीअ खे। लावात उथिया कावात भॻा, को हीअड़ो फाड़े कोन सघियो। कोशिश त मुनाफ़िक खोड़ कई, तूफ़ान खे लाड़े कोन सघियो। सूफ़ीअ जे दिलि में साहब खे संसार बि साड़े कोन सघियो। वाह वाह वाह, ही ख़ूबसूरत ग़ज़ल हुयो शबाना आलमाणीअ जो, अव्हांजे नाम कयो। मूंखे पक आहे अव्हांखे वणियो हूंदो। दोस्तो, जीअं त अव्हां दोस्त, अव्हां भाइर, अव्हां भेनरूं, मुंहिंजूं माइरूं, मुंहिंजूं दोस्तूं, मुंहिंजे हिन सेशन खे अव्हां पसंदि कयो था, मुंहिंजे हिन पोरे खे अव्हां मान ॾियो था, मर्तबो ॾियो था ऐं पंहिंजा क़ीमती राया बि ॾींदा रहो था, जेके हमेशह मां पंहिंजे अखियुनि ते रखां थी। ऐं जेकॾहिं कंहिंजा राया रहिजी था वञनि त उहो दिलि बर्दाश्त न थिए। जेकॾहिं को शाइर मूंखे पंहिंजी का तख़लीक़ मोकिले थो ऐं जेकॾहिं उहा हिन सेशन में शामिलु नथी थिए त पक ॼाणो अॻे सेशन में ज़रूरु शामिलु थींदी। पर अव्हां पंहिंजी दिलि न लायो,
ऐं दिलि बर्दाश्त न थियो, मूं ते नाराज़ न थियो त अॼु अव्हांखे असां तख़लीक़ मोकिली, अव्हां असांजी तख़लीक़ शामिलु न कई, छाकाणि त वक़्तु तमामु थोरो आहे ऐं तख़लीक़ूं तमामु घणियूं आहिनि ऐं तमामु घणा शाइर आहिनि जेके तख़लीक़ूं मूंखे मोकिलींदा रहनि था। सच पुछो त मुंहिंजो सॼो इनबॉक्स फुल आहे, पर मूंखे वक़्तु कढी उहे तख़लीक़ूं पढ़णियूं पवनि थियूं, उहे प्रिंट आउट कढणियूं पवनि थियूं, उन्हनि खे हिकिड़ो भेरो ॾियणो पए थो, छाकाणि तव्हां महसूसु कयो हूंदो त जेके असां माज़ीअ में टीवीअ ते सेशन्स कंदा हुयासीं, प्रोग्राम्स कंदा हुयासीं, त उते हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो सिस्टम हूंदो हुयो, एडिटिंग हूंदी हुई, को फंबल थींदो हो उहो कटिजी वेंदो हुयो ऐं निज पिज अव्हां ताईं सिर्फ़ु तख़लीक़ूं सुहिणे रूप में पहुचंदियूं हुयूं। पर ही सॼो सेशन लाइव आहे, लाइव जी ऐं चवंदा आहिनि न त जेका बेसाख़्तगी आहे उनजो पंहिंजो हुस्न आहे, पर किथे किथे लफ़्ज़नि में, लहजनि में, ज़ेर ज़बर में ग़लती बि थी वञे थी ऐं मां यकीन कयां थी ऐं मूंखे पक आहे तव्हां उन्हनि ग़लतियुनि खे दरगुज़र कंदा हूंदो, छाकाणि त इहो हिकिड़ो नेचुरल, हिकिड़ो फितरी ज़बानी हिकिड़ी अटक थींदी आहे जेका थिए थी। सो इन करे मूंखे हिकिड़ो तमामु वॾो वक़्तु कढणो पए थो उन्हनि तख़लीक़ुनि खे पढ़ण लाइ ऐं ॿियो ऑन एयर थियण लाइ, लाइव थियण लाइ। इहो बि सोचींदी आहियां त केतिरा ई भाइर इंतज़ारु कंदा हूंदा, जेकॾहिं मां अॼु लाइव न थींदसि त थी सघे थो उन्हनि खे मायूसी थिए। इन करे पोइ जेके बि तख़लीक़ूं तड़ तकड़ में मुंहिंजे नज़र जे साम्हूं अची वञनि थियूं उहे मां प्रिंट आउट कढी रखां थी ऐं अव्हां ताईं जीअं जो तीअं पेश कयां थी। सो कुझु कॉमेंट्स आहिनि जेके मां चाहियां थी त अव्हां सां शेयर कयां, ऐं ही कुझु मूं अहिड़ा कॉमेंट्स कढिया आहिनि जिन सां मूंखे बि उत्साह मिले थो, मूंखे बि हिकिड़ी ताक़त मिले थी त मां जेको पोरियो कयां थी उहो अव्हां सभिनी जे नज़र आॾो गुज़रे थो। ऐं के अहिड़ा माण्हू जेके अदबी दुनिया खां परे बि थी विया आहिनि, धरतीअ खां बि परे रहनि था ऐं उहे थी सघे थो अव्हां खां विसरी बि विया हुजनि, पर उहे माण्हू बि अची जॾहिं मुंहिंजे वॉल ते कमेंट कनि था त उहे ॿीहर असांखे बि यादि अचनि था ऐं हू जेको असांखे उत्साह ॾियनि था उहो बि दाद ऐं फ़ख्र लाइक़ु आहे। ही हिकिड़ो कमेंट कयो आहे मुंहिंजी वॉल ते अदी ज़ुबैदा मेतलो। अदी ज़ुबैदा मेतलो कंहिं बि तारीफ़ जी मोहताज न आहे, उहा सिंध जी तमामु सुठी ऐं बावकार शाइरा आहे जंहिंजो तख़यलु मां हमेशह शेर सितारा में पढ़ंदी रहंदी हुयसि। पर अॼुकल्ह संदनि हिकिड़ो कहाणियुनि जो मजमूओ बि वेझड़ाईअ में आयो आहे 2022 जे डिसंबर में, यानी गुज़िरियल साल जे आख़िरी ॾींहंनि में। उनजो बि तारुफ़ अव्हां सां ज़रूरु कराईंदसि, पर सभ खां पहिरियां चाहींदसि त उन जेको कॉमेंट लिखियो आहे अव्हां सां शेयर कयां। ख़ासि करे हुननि इहो कॉमेंट अज़ीज़ गुल जे नज़्म खे ॿुधी कयो आहे त वाह, ॿुधी मज़ो अची वियो, सारो ॾींहुं तुंहिंजूं सुहिणियूं सिटियूं मथे में फिरंदियूं रहियूं। अज़ीज़ तूं सिंध जे कहिड़ी हवा जो झूटो आं, या हवा जे झूटे खे झलण जो तूं माहिर आं। तुंहिंजी तख़लीक़ जूं तंदूं पोपट जूं आहिनि ऐं जेके टांडाणनि जियां चिमका ॾेई घुलनि थियूं, जेके माहिन झपे असां ताईं पहुचायूं आहिनि, पुॼायूं आहिनि। हाणे ॾिसो, ही कॉमेंट अज़ीज़ लाइ त उत्साह जोॻो आहे ई आहे, पर इहो मुंहिंजे लाइ अञा बि वधीक उत्साहींदड़ आहे त जेको मूं ही नज़्म अज़ीज़ जो पढ़ियो उहो केतिरनि समातुनि ताईं पहुतो, उहो केतिरनि नज़रुनि ताईं पहुतो। तीअं अदी ज़ुबैदा मेतलो काफ़ी अरसे खां लंडन में मुक़ीम आहे ऐं इल्म अदब शाइरी कहाणियुनि खां कोहें दूर हली वई हुई, पर वेझड़ाईअ में जॾहिं साणुसि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल्हि थी त मूंखे पंहिंजो कहाणियुनि जो मजमूओ बि लंडन मां मोकिलियईं ऐं इहो बि चयईं त मां हाणे ॿीहर वापसि हिन दुनिया में आई आहियां ऐं उनजो सुरूर ऐं मज़ो हासिलु करे रही आहियां ऐं असां उनजी किताब ते काफ़ी देरि ॻाल्हायो ऐं मूं साणुसि वाइदो बि कयो त संदसि किताब जो कंहिं न कंहिं हवाले सां तारुफ़ बि कराईंदसि ऐं उन मां का तख़लीक़ बि ज़रूरु कंहिं न कंहिं सूरत में अव्हां ताईं पुॼाईंदसि। त छो न हिन महल ते हिन अव्हां सां संदसि हिन कहाणियुनि जे मजमूए यारम ऐं प्यारम जो तारुफ़ कराईंदी हलां। ही तमामु सुहिणो किताबु आहे जंहिंजो मुहाग नूरुल हुदा शाह लिखियो आहे। अदी ज़ुबैदा मेतलो जूं कहाणियूं
निज पंहिंजे सिंध जे पस मंज़र में लिखियल आहिनि, किरदार पंहिंजा आहिनि, ॿोली निज सुहिणी सादी सलूणी आहे। ऐं ज़राब हैदर इन जो बैक पेज लिखियो आहे, ॾात ऐं ॾांहुं जे वस्तीअ जी सरमस्त हस्ती ज़ुबैदा मेतलो रोशनीअ जहिड़ियूं कहाणियूं उणंदी आहे। ऐं 70 वारे ॾहाके खां छपजण जी शुरूआति कई हुयईं। 80 वारे ॾहाके में संदसि लिखणियूं केतिरनि ई मख़ज़ननि जी ज़ीनत बणियूं, मज़मूननि जे मैदान में पाण मञायईं ऐं शाइरीअ जे किताब ते एवॉर्ड बि माणियईं। ज़ुबैदा मेतलो कहाणियूं बि लिखियूं आहिनि। हिन जूं कहाणियूं ग़ैर रिवायती चैलेंज कंदड़ मौज़ू, ॿोली ऐं जड़ा जे लिहाज़ खां सिंधी ॿोलीअ जूं मुनफ़रिद कहाणियूं आहिनि। हिननि कहाणियुनि में सवाल बि आहिनि त जवाब पिणु आहिनि। कहाणियूं पढ़ंदे पढ़ंदे अहसास जी तंद कॾहिं मुरकियो त कॾहिं सुॾकियो पवे। संदसि कहाणी किताब खोलिजे थो त लहरें लेखो नाहिको जित कपर कुन कारा जहिड़ी होशियारी मिले थी। ज़ुबैदा मेतलो जो ही किताब यारम प्यारम कहाणीअ जो नओं दौर अजब कमाल ऐं अनोखो इतिहास आहे। अदी ज़ुबैदा मेतलो खे संदसि कहाणियुनि जे हिन मजमूए ते लख लख मुबारकूं हुजनि। ऐं यकीननि मां ही कहाणियूं तफ़सील सां पढ़ंदसि ऐं उन्हनि मां बि कुझु टुकड़ा चूंड करे अव्हां जे नाव कंदसि। ऐं इन खां पोइ अहमद सोलंगीअ मुंहिंजे इन प्रोग्राम जे हवाले सां तफ़सीली पंहिंजी राय ॾिनी आहे। ऐं मां संदसि थोराइती आहियां त हमेशह अहमद पंहिंजी राय मुंहिंजे वॉल ते लिखंदो रहंदो आहे। पोइ मुंहिंजी तख़लीक़ी हवाले सां को नज़्म रखां, को गीत रखां, को गज़ल रखां, पर हीअ राय मूंखे हिमथाए थी, तंहिं करे उनखे कुझु कटे सटे पंहिंजी तारीफ़ खे घटाए अव्हां ताईं पेश कयां थी। त अव्हां निहायती लाजवाब अंदाज़ सां मुंहिंजो नज़्म पढ़ियो। सच इहो आहे त अव्हां मूंखां बि निहायत न ईअं न आहे, तव्हां खां वधीक मां सुठो नथी पढ़ी सघां। नज़्म खे पंहिंजी दुरुस्त नग़मगीअ सां पढ़णु वाक़ई मुश्किल कमु आहे, पर अव्हां शाइरीअ खे पढ़ण वारे मुश्किल कम खे आसान बनाए छॾियो आहे। अव्हां खे हिन कामयाब सेशन या प्रोग्राम करण ते वाधायूं हुजनि। अव्हां निहायती एतमाद सां ही प्रोग्राम करे रहियूं आहियो। अव्हां जे हिन प्रोग्राम में कयल गुफ़्तगू बि निहायत काराइती आहे। अव्हां निहायती सुठो कमु करे रहिया आहियो। ऐं ख़ासि करे मां हीअ सच पढ़णु चाहींदसि त अव्हां परे हूंदे बि हिन प्रोग्राम मां नथो लॻे त अव्हां सिंध जे मिटीअ जी ख़ुशबूअ खां परे आहियो। वाक़ई अहमद, अव्हां सच था चओ त मूंखे बि कंहिं पल इहो महसूसु न थियो आहे त मां पंहिंजे धरतीअ खां परे आहियां, छाकाणि त मां हुन सां हर वक़्तु जुड़ियल रहां थी। ऐं सोशल मीडिया जे ज़रिए मां पंहिंजे नौजवान तख़लीकारनि खे तमामु घणो पढ़ंदी रहां थी। ऐं केतिरनि ई तख़लीकारनि जिन खे इहो शायदि अहसासु आहे त अदी असांखे न सुञाणंदी हूंदी या हुन सां जूं तख़लीक़ूं न पढ़ियूं हूंदियूं, पर मूंखे ख़ुशी आहे ऐं मां फ़ख्र सां चवां थी त मां पंहिंजे हर नए तख़लीकार खे बि पढ़ंदी रहां थी। जीअं मां हींअर हिकिड़ो ॻोल्हे रही आहियां कॉमेंट जेको मूं ख़ासि तौर ते लिखियो, त असांजो नौजवान शाइर आहे आसी अमी। उन लिखियो त जॾहिं अदी अव्हां मुंहिंजो हिकु नज़्म पढ़ियो हुयो, तॾहिं मूंखे इहो अहसासु थियो त मां बि हिकु शाइर आहियां। जुग जुग जियो अदी, अव्हां जो कमु दाद लाइक़ु आहे। ॾिसो, जेकॾहिं या जीअं मूंखे अदा अज़ीज़ लिखियो त अज़ीज़ गुल, त अदी मूंखे त ईअं लॻो त मूंखे तव्हां सां पंहिंजो सॼो तारुफ़ कराइणो पवंदो, पर मां त हैरान थी वियुसि त तव्हां मुंहिंजी लिखणियुनि खां वाक़िफ़ु आहियो। त इहो सच आहे त मां पंहिंजे नौजवान शाइरनि खे पढ़ंदी रहां थी। ऐं तॾहिं मूं हीउ सिलसिलो शुरू कयो आहे त एॾियूं सुठियूं तख़लीक़ूं उन्हनि खे मंज़रियाम ते अचणु खपे, उन्हनि खे मंता मिलणु खपे। सो इहा अव्हांजी नज़र जो कमाल आहे। अव्हां एतिरो गौर कयो ऐं अव्हां मुंहिंजे कैफ़ियतुनि मां, मुंहिंजे पढ़णनि मां सम्झी सघियो त वाक़ई मां सिंध सां हर वक़्तु जुड़ियल रहां थी। आशिक़ हुसैन कुंभर उन कॉमेंट कंदे लिखियो आहे त अहिड़ी प्रोग्राम जी शुरूआति करणु सिंध जे गुमनाम शाइरनि खे मंज़र आम ते आणणु हिकु बहितरीनु अमली कमु आहे। उन ई सिलसिले खे शुरू करण ते अव्हांखे जस हुजे। लख थोरा अदा। ऐं जेकॾहिं अव्हां गुमनाम शाइरीअ जो ज़िक्र कयो आहे त मूं अॼु हिकु अहिड़े शाइर जी शाइरी चूंड कई आहे जेको थी सघे थो अॼुकल्ह गुमनाम
शाइर जे तौरु हुन जी सुञाणप थींदी हुजे, छाकाणि त माज़ीअ में हुन तमामु घणा क़ौमी गीत चया जिन खे सरमद सिंधीअ बि ख़ूब ॻायो ऐं दाद हासिल कयो। मलीर जे इलाइक़े रज़ाकाबाद में गुर्दनि जे बीमारीअ में हींअर हू तख़लीक़कार मुब्तला आहे ऐं बीमारीअ जे बिस्तरे ते पयल आहे। संदसि हिकु तख़लीक़ मुंहिंजे नज़र अॻियां गुज़री। सच पुछो त हुन मुंहिंजे दिलि त छा पर मुंहिंजे रूह ते असरु कयो। सादी पर दिलि ते असरु कंदड़ तख़लीक़ आहे ऐं ही शाइर आहे सैयद गफ़ूर नकवी आहे या तकवी, पर जेको मूंखे उते लिखणी मिली उन में तकवी लिखियलु हुयो। थी सघे थो मां ग़लति हुजां त मूंखे ज़रूरु तव्हां दुरुस्त कजो। अदा सैयद गफ़ूर जो ही तख़यलु आहे, बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, जा आग उझामी वेई हुई सा ॿीहर ॿारे वेठासीं। केॾो न सादो आम फ़हम पर दिलि ते असरु कंदड़ ख़्यालु आहे। बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, जा आग उझामी वेई हुई सा ॿीहर ॿारे वेठासीं। अॼु वाट लंघींदे वाट मथे को राह मुसाफ़िर रोले वियो, अॼु वाट लंघींदे वाट मथे को राह मुसाफ़िर रोले वियो, बसि वाट छॾीसीं वाट मथे हर वाट विसारे वेठासीं। बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, जा आग उझामी वेई हुई सा ॿीहर ॿारे वेठासीं। जा महफ़िल हुई मस्ताननि जी जिते जाम मथनि ते जाम हलियो, जा महफ़िल हुई मस्ताननि जी जिते जाम मथां ते जाम हलियो, तंहिं महफ़िल में मदहोश करे हिकु राति गुज़ारे वेठासीं। हुन मोहबत जे में खाने में वियो, हिन मोहबत जे में खाने में वियो, माहे लका महबूब मिली, हिन मोहबत जे में खाने में वियो, माहे लका महबूब मिली, हिन नाज़ करे जो नेण खयां पोइ नेठ निहारे वेठासीं। वाह 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 वाह। हिन मोहबत जे में खाने में वियो, माहे लका महबूब मिली, हुन नाज़ करे जो नेण खयां पोइ नेठ निहारे वेठासीं। बेरंग बिरह जी बाज़ीअ में दिलि पंहिंजी हारे वेठासीं, जा आग उझामी वेई हुई सा ॿीहर ॿारे वेठासीं, जा आग उझामी वेई हुई सा ॿीहर ॿारे वेठासीं। ही इनकलाबी शाइर गफ़ूर शाह जो तख़यलु हुयो, अव्हां जे नाव कयो अथमि ऐं वस वारनि खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे उन जी सार लहो। ही जेके तख़लीकार हूंदा आहिनि, ही जेके सिरजणहार हूंदा आहिनि, इहो धरतीअ जो आईंदो हूंदा आहिनि, उहो धरतीअ जे आईंदे लाइ लिखंदा आहिनि। सो अव्हां महिरबानी करे उन जी सार लहो। ऐं कुझु नौजवान शाइरनि जो तख़यलु अव्हां जे नाव कयां, जिन लाइ मूं ख़ासि करे ही सेशन जोड़ियो आहे। मुसाफ़िर हाली पोटरो संदसि केतिरा ई ग़ज़ल मुंहिंजे इनबॉक्स में अदा मोकिलिया आहिनि। हिकु ग़ज़ल अव्हां जे नाव। पनछिण वांगे पूरन भेलियो, पनछिण वांगे पूरन भेलियो, जीवन सारो सूरन भेलियो, मुंहिंजे कोमल अहसासनि खे घाए तुंहिंजे घूरन भेलियो। पनछिण वांगे पूरन भेलियो, जीवन सारो सूरन भेलियो, मुंहिंजे कोमल अहसासनि खे घाए तुंहिंजे घूरन भेलियो। जोभन जज़्बो जोश समूरो, जोभन जज़्बो जोश समूरो, नीह संदे नासूरन भेलियो, सिंध अमड़ जे ॻोठनि खे आ कुल्फत जे त कलूरन भेलियो। धरतीअ जी मूं दाह ॿुधी आ, धरतीअ जी मूं दाह ॿुधी आ, कुल्फत जे त कलूरन भेलियो। धरतीअ जी मूं दाह ॿुधी आ, मूंखे या बे नूरन भेलियो। वण वण काठी थी विया आहियूं, हाय हाय, वण वण काठी थी विया आहियूं, पंहिंजो साथ समूरन भेलियो। मुल्क मुसाफ़िर पंहिंजो आहे, मुल्क मुसाफ़िर पंहिंजो आहे, ज़हनी कुझु माज़ूरन भेलियो। पनछिण वांगे पूरन भेलियो, जीवन सारो सूरन भेलियो।
वाजिद अली अहमदाणी बिल्कुलु ई नौजवान शाइर आहे, नयूं विखूं खणी रहियो आहे। यकीनन संदसि तख़युल में निखार वक़्त सां गॾु पैदा थींदो। वाजिद अली अहमदाणीअ जो ग़ज़ल आहे, मुर्की निहार थोरो मौसम रंगीन कर, मुर्की निहार थोरो मौसम रंगीन कर, एॾा हिजाब तूं न पर्दा नशीन कर। खाना बदोश आऊं धरती रुली थको हां, खाना बदोश आऊं धरती रुली थको हां, दिल में खणी तूं हाणे मूंखे मकीन कर। मजज़ूब चाह तुन लाइ कहिड़ी बि तवंगरी आ, मजज़ूब चाह तुन लाइ कहिड़ी बि तवंगरी आ, पंहिंजी निगाह जो बस गादी नशीन कर। तमन्ना लुछी रही आ चंड खे चुमी ॾियण जी, कर बस इहा इनायत ओरे ज़मीन कर। सहरा वजूद आहे बादल जियां तू बरसी, सहरा वजूद आहे बादल जियां तू बरसी, सरसब्ज चाह तुंहिंजी बंजर ज़मीन कर। मुर्की निहार थोरो मौसम रंगीन कर, एॾा हिजाब तूं न पर्दा नशीन कर। वाजिद अली अहमदाणीअ जो ग़ज़ल अव्हां जे नाव कयुमि। मासूम बुखारी सिंध जो तमामु सुहिणो शाइर आहे। संदसि हिकु ग़ज़ल ते नज़र पई, मुहबत जो ग़ज़ल आहे, दिलि चए थी अव्हां जे नाव कयां। हिकिड़े पासे सींध ॾिनल हुई हुन जे मुहबत जी, हिकिड़े पासे सींध ॾिनल हुई हुन जे मुहबत जी, हिकिड़े पासे मजबूरी हुई मुंहिंजी हुरबत जी। हिकिड़े पासे तार दरिया हो तरणो तोहमत जो, वाह तोहमत जो दरिया वरी तरणो, वाह 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 वाह। हिकिड़े पासे तार दरिया हो तरणो तोहमत जो, हिकिड़े पासे साख बचाइणी हुई कंहिंजे असमत जी। हिकिड़े पासे नांग निपाया वियाहा नफ़रत जा, हिकिड़े पासे नांग निपाया वियाहा नफ़रत जा, हिकिड़े पासे बीन वॻी पे कंहिंजे चाहत जी। हिकिड़े पासे बुख सां मुंहिंजी गैरत बीठी हुई, हिकिड़े पासे बुख सां मुंहिंजी गैरत बीठी हुई, हिकिड़े पासे आछ वॼी हुई मूंखे दौलत जी। हिकिड़े पासे सींध ॾिनल हुई जंहिं कंहिंजे मुहबत जी, हिकिड़े पासे मजबूरी हुई मुंहिंजे गुरबत जी। हिकिड़े पासे सिर जो सौदो करणो हो मूंखे, हिकिड़े पासे सिर जो सौदो करणो हो मूंखे, हिकिड़े पासे ॻाल्हि हुई मासूम जे इज़त जी। हिकिड़े पासे सींध ॾिनल हुई हुन जे मुहबत जी, हिकिड़े पासे मजबूरी हुई मुंहिंजी गुरबत जी। हिकिड़े पासे मजबूरी हुई मुंहिंजी गुरबत जी। मासूम बुखारीअ जो ही तख़युल अव्हां जे नाव कयो। मूंखे पक आहे अव्हां खे वणियो हूंदो। अव्हां भाइरनि दोस्तनि ॾिसंदड़नि सभिनी खे गुज़ारिश आहे जेकॾहिं अव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन सेशन खे शेयर कंदा हलो, जीअं वधि खां वधि इल्मु अदब ऐं शाइरीअ सां चाह रखंदड़ दोस्तनि ताईं ही तख़युल पहुचनि। अव्हां जा लख थोरा, अव्हां हिन वक़्तु बि मूंखे ॾिसी रहिया आहियो ऐं पंहिंजा कॉमेंट्स ज़रूरु कंदा हलो, जेके मां पंहिंजे ईंदड़ सेशन में अव्हां ताईं पुॼाईंदी हलंदसि। ऐं मां कोशिशि कयां थी त तकिड़ो तकिड़ो सेशन कयां त जीअं वधि खां वधि शाइरनि जो तख़युल अव्हां जे आॾो हाज़िर करे सघां। छाकाणि त मां कंहिंजी दिलाज़ारी बि नथी करणु चाहियां, कंहिंखे दिलि बर्दाश्ता बि नथी करणु चाहियां, ऐं मां चाहियां थी त मां शाइरनि जो तख़युल पढ़ां, उन्हनि जी शाइरी अव्हां जे आॾो पेश कयां त हुननि खे बि उत्साह मिले, ख़ुशी मिले ऐं मूंखे बि दिली तस्कीन मिले त मूं कुझु कयो, मुंहिंजो ॾींहुं सजायो थियो। हिकु तमामु सुठो सर्जनहार मुंहिंजे सिंध धरतीअ जो, जंहिंजो नज़्म मूं पंहिंजे पहिरें प्रोग्राम में पढ़ियो हुयो, पर अॼु संदसि ग़ज़ल अव्हां जे नाव कयां थी। ऐं ही शाइर आहे दीदार मासूम। दीदार मासूम तमामु हिकिड़ो सघारो शाइर आहे। हू फ़नी पुख़्तगियुनि खां चङी रीति वाक़िफ़ु आहे। संदसि ग़ज़ल अव्हां जे नाव। का तमन्ना हुजे, का त ख़्वाहिश हुजे, भल हयाती सॼी आज़माइश हुजे। तमामु सुहिणो काफ़ियो, सादो पर वणंदड़। का तमन्ना हुजे, का त ख़्वाहिश हुजे, भल हयाती सॼी आज़माइश हुजे।
जीव जुड़जी वञे जान सदके वञे साह खे बि उते का सताइश हुजे। जीव जुड़जी वञे जान सदके वञे साह खे बि उते का सताइश हुजे। गॾु प्रियतम हुजे हथ हथनि में हुजे। गॾु प्रियतम हुजे हथ हथ में हुजे हीर घुलंदी रहे थोरी बारिश हुजे। वाह 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 वाह। गॾु प्रियतम हुजे हथ हथनि में हुजे हीर घुलंदी रहे थोरी बारिश हुजे। जेकॾहिं तुंहिंजो चहिरो चुमण मां अचां जितन नेड़नि संदी का सिफारिश हुजे। साथ हलंदो रहे रूह सरहो रहे। साथ हलंदो रहे रूह सरहो रहे ज़िंदगीअ भर अवां जी नवाज़िश हुजे। आस मासूम आबस सचाई हुजे। आस मासूम आबस सचाई हुजे कीन चाहत में काई नुमाइश हुजे। भलका का तमन्ना हुजे का त ख्वाहिश हुजे भल हयाती सॼी आज़माइश हुजे। वाह वाह। दीदार मासूम जो ही गज़ल पढ़ी मूंखे अहमद ख़ान मदहोश यादि थो अचे, जंहिंजो सदाई मां शुरूआती दौर में हिकु तख़यल पढ़ंदी हुयसि ऐं ॾाढो माण्हुनि खे वणंदो हुयो ऐं पसंदि आहे। अॼु ताईं फरमाइश थींदी आहे जॾहिं बि स्टेज ते वेंदी आहियां। जे साम्हूं अची थो त ताबिश थी मारे लिकी थो त ॻोल्हा जी ख्वाहिश थी मारे। जे कावड़ करी थो त कावड़ कुहे थी। जे परची पवी थो नवाज़िश थी मारे। रहे हुस्न तुंहिंजे जो पर्दो सलामत नक़ाबनि जे हूंदे नुमाइश थी मारे। अखियुनि ते न इल्ज़ाम मदहोश धर तूं अखियुनि खे बि दिलि जी सिफारिश थी मारे। जे साम्हूं अची थो त ताबिश थी मारे लिकी थो त ॻोल्हा जी ख्वाहिश थी मारे। तमामु सुहिणो गज़ल दीदार मासूम जो ऐं मासूम बुखारीअ जो। अॼु मासूमनि जूं तख़लीक़ूं अव्हां जे नाम कयूंसीं। मूंखे पक आहे त अव्हांखे वणियूं हूंदियूं। हींअर मां हिकु तख़यल अव्हां जे आॾो पेश करणु चाहियां थी उन नौजवान तख़लीकार जो जेको पाण कमल पब्लिकेशन जो रूहे रवां आहे ऐं किताबनि जे रूप में केतिरनि ई शाइरनि खे हू मंज़र आम ते अव्हां जे आॾो आणे थो, पर पाण बि तमामु भरजलो सघारो तख़लीकार आहे ऐं संदसि शेरी मजमूओ मूं ताईं पहुतो आहे छणियल गुलनि ते सुबुह। ऐं ही मजमूओ मूं ताईं कंहिं पहुचायो, जेकॾहिं उनजो ज़िक्र बि न कयां त इहा ज़्यादती थींदी। मुंहिंजो प्यारो भाउ आहे अली आजिज़ शर, जंहिंखे मां त भाउ चवंदी आहियां, पर हू मूंखे एतिराम विचां अमा को थींदो आहे। उन कुझु पंहिंजा शेरी मजमूआ ऐं उन्हनि में हिकिड़ो मजमूओ ही बि मूंखे मोकिलियो ऐं मूं हमेशह चाहियो त मां सईद सूमरे खे पढ़ां ऐं संदसि हिकिड़ो गज़ल मूंखे यादि आहे मूं रिकॉर्ड बि कयो हुयो, पर जीअं त तव्हांखे ॿुधायमि मसरूफ़ियत ऐं वक़्तु घटि थो मिले, पोइ उहे तख़लीक़ूं गॾु थी थियूं वञनि, कॾहिं कॾहिं उन्हनि खे एडिट करण जो टाइम नथो मिले ऐं उहो गज़ल मुंहिंजे फ़ोन में ई रहिजी वियो आहे। अॼु बि उहो ॻोल्हींदी आहियां त केॾी महिल लधो त मां यकीननि उनखे पोस्ट करे छॾींदसि, पर तेसी ताईं सोचियमि त छो न संदसि हिकु गज़ल अव्हां जे आॾो पेश कजे। ऐं ही शेरी मजमूओ छणियल गुलनि ते सुबुह सईद सूमरे जो उहो मजमूओ आहे जंहिंजी ख़ासियत ऐं ख़ूबी इहा आहे त हिन में 100 गज़ल आहिनि ऐं 100 वज़न आहिनि। हिन किताब में मुरविज बहरनि सां गॾोगॾु केतिरा ई बहर साईं सरमद चांडे चवाणी त सईद ऐजाद कया आहिनि ऐं इहो हिकिड़ो वॾो अहम कमु आहे ऐं अदबी पोरियो आहे ऐं इहो किरदारु संदसि जेको आहे सो अदब जे दुनिया में यादि रखियो वेंदो। संदसि शेरी मजमूओ तमामु मान ऐं मर्तबो लहिणे थो, छाकाणि त सईद सूमरो संदसि तख़लीक़ूं सघारियूं आहिनि, संदसि फ़िक्र पंहिंजो आहे, संदसि मुशाहिदा पंहिंजा आहिनि, पर संदसि जेका फ़नी पुख़्तगी आहे शाइरीअ में उहा त वाक़ई दाद लहिणे थी। सो सईद जो हिकिड़ो गज़ल आहे अव्हां जे नाम कयां थी, रदीफ़ बि ॾाढो वणंदड़ आहे। मोकिले ॾिजो न का डायरी सईद खे हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे। मोकिले ॾिजो न का डायरी सईद खे हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे।
उम्र भर नथा रहनि रूह ते खुमार सभु, उम्र भर नथा रहनि रूह ते खुमार सभु, हाणे यादि ई न आ काचरी सईद खे। वाह 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 वाह। मोकिले ॾिजो न का डायरी सईद खे, हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे। उम्र भर नथा रहनि रूह ते खुमार सभु, हाणे यादि ई न आ काचरी सईद खे। वक़्त जे लिबास में मापजी सघे नथो, वक़्त जे लिबास में मापजी सघे नथो, भल उखियल हुजे अची सिब वरी सईद खे। आहा आहा वाह 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 वाह। वक़्त जे लिबास में मापजी सघे नथो, भल उखियल कुझु अची सिब वरी सईद खे। चंड रात थी लॻे कंहिं सलीब जूं अखियूं, चंड रात थी लॻे कंहिं सलीब जूं अखियूं, थो चवे मुक़ाम वटि पादरी सईद खे। मोकिले ॾिजो न का डायरी सईद खे, हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे। अलविदा वयो करे बेशनास दौर खे, अलविदा वयो करे बेशनास दौर खे, मुरकंदे ॾिनी न कंहिं ख़ातिरी सईद खे। मेघ शाम में इहा रेल ॼाण थी वञे, मेघ शाम में इहा रेल ॼाण थी वञे, तूं बि छॾ ॾेई चुमी आख़िरी सईद खे। घाट वाट ते गॾे बाट जी लिलाट थी, घाट वाट ते गॾे बाट जी लिलाट थी, लाट थी मिले न का दिलबरी सईद खे। मोकिले ॾिजो न का डायरी सईद खे, हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे। हाणे बसि नथी वणे शाइरी सईद खे। शाइरीअ सां बेनता मोहबत कंदड़ सईद सूमरे जो ही ग़ज़ल मूं अव्हां जे नाम कयो। मूंखे पक आहे अव्हां खे वणियो हूंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका केतिरनि ई शाइरनि जी हींअर ज़हन में हूंदी त अदी माहिनी स्पाणी खे किताब कीअं मोकिले ॾिजे जीअं असांजो किताब बि मां ॾेखारे सघां। मूंखां केतिरनि ई शाइरनि इहो सवाल कयो आहे, जंहिंमें अदा ख़ाकी जो ख़ाकी जानीअ बि चयो आहे त मां अव्हांखे पंहिंजा शेरी मजमूआ मोकिले ॾियां, उहे अव्हां ताईं कीअं पहुचनि। ऐं ॿिए हिकु नौजवान जी मूं तफ़सीली उन लिखियो हुयो, मां चाहींदसि त उन जो बि कमेंट अव्हां ताईं पहुचायां जेकॾहिं मूंखे लभे थो त। शायदि उहे कमेंट्स हींअर गॾिजी विया आहिनि, पर कंहिं नौजवान उन जो नालो त मूंखे यादि न आहे, पर उन इहो लिखियो त दी मां चाहियां थो त अव्हां ताईं केतिरनि ई नौजवान शाइरनि जा मजमूआ अव्हां ताईं पहुचायां जेको उन्हनि जो पोरियो आहे अव्हां खे किथे पहुचाइजनि त अव्हां उन्हनि खे पढ़ो। ऐं हुन इहा बि ख़िदमत सम्झी त जेके शाइरी मजमूआ थी सघे थो मूं ताईं न पहुता हुजनि या मुंहिंजे नज़र मां न गुज़रिया हुजनि त उहे मूं ताईं पहुचनि, ऐं मां उन्हनि तख़लीकारनि खे जेके असांजे नज़र खां हेॾे होॾे थी वञनि त उहे बि शामिल थी सघनि। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त मां दुनिया जे हिकिड़े अलॻि ख़िते में वेठी आहियां, सिंध खां तमामु घणो परे वेठी आहियां, ऐं जेकॾहिं मां इहो वज़न तव्हां ते रखां बि त तव्हां मूंखे पंहिंजा शाइरी मजमूआ या पंहिंजा किताब कंहिं बि सिंफ़ जा उहे मूंखे मोकिलियो कैनेडा, त उहो तमामु अव्हांखे महांगो पवंदो, ॾाढो महांगो पवंदो। इन करे मां अहिड़ी का ॻाल्हि नथी कयां, छाकाणि त हूअं त मूंखे किताब पढ़णु जेको हथ में वणंदो आहे उहो मां मोबाइल ते पढ़ी न सघंदी आहियां, मूंखे उहा उन मां तस्कीन ऐं दिली ख़ुशी न मिली सघंदी आहे। ऐं अव्हां नोट कयो हूंदो त मां को बि तख़यल अव्हां ताईं पहुचायां थी त उहो मां पंहिंजी मोबाइल तां ॾिसी नथी पढ़ां, पर मां उहे प्रिंट आउट करे यानी उनखे किताबी सूरत में आणे तव्हां ताईं पहुचायां थी, छाकाणि त नंढपण खां वठी जेको किताब पढ़ण जी मूंखे आदत आहे, मां जॾहिं उहो मोबाइल मां ॾिसी पढ़ां थी त मां उन कैफ़ियत खे उहो नथी महसूसु करे सघां, मूंखे उहो मज़ो नथो अचे, मूंखे उहा ख़ुशी नथी थिए। इन करे किताब जेकॾहिं तव्हां मूं ॾे मोकिलींदव त इन खां वधीक ॿियो मुंहिंजे लाइ ख़ुशी ऐं ॿी ईद छा हूंदी। मां हिते हिकिड़ी सुहिणी लाइब्रेरी पंहिंजी ठाहे सघां थी, पर ॻाल्हि वरी बि ॻोरी इहा ई आहे त अव्हां मूं ताईं कीअं पहुचायो, पर इन जो मूं हिकिड़ो विचों रस्तो कढियो आहे त जेकॾहिं तव्हां मूंखे इहे पंहिंजो तख़लीक़ी जेको पोरियो आहे किताबी सूरत में
उहो तव्हां मूंखे मुंहिंजे कराचीअ वारे घर जी एड्रेस ते ॾियारे मोकिलियो ऐं उहे मजमूआ मुंहिंजो भाउ अब्बास बलोच उन ते मां कमु रखियो आहे त उहो संभाले रखंदो ऐं पोइ उहे तव्हां जॾहिं उहे मजमूआ 10, 15, 20, 25 थी वेंदा त हू मूंखे पोस्ट करे छॾींदो त हिकु ई वक़्तु घणा मजमूआ बि अची वेंदा ऐं उहे तव्हां ते उनजो वज़न न पवंदो ऐं उहे मां मजमूआ पाण घुराए वठंदसि उहे मुंहिंजी लाइब्रेरी जी सूंह बि बणिबा ऐं मूंखे मुतालियो करण जो मौक़ो मिलंदो ऐं तव्हांजूं तख़लीक़ूं मां हिन लाइव सेशन में बि पढ़ंदी रहंदसि सो मां सभिनी भाइरनि खे पंहिंजी उहा एड्रेस या त पंहिंजे हिन में लिखी मोकिलींदसि पंहिंजे सेशन में या त मां तव्हांखे इनबॉक्स मोकिले छॾींदसि त तव्हां मूंखे उहे शेरी मजमूआ उते ॾियारे मोकिलियो त जीअं मूं ताईं पहुची वञनि या जेकॾहिं केर बि उतां अचे थो त उहे ॿ टे मजमूआ करे खणी ईंदो पर उन लाइ तव्हांखे सब्र करिणो पवंदो छाकाणि त असांजा नौजवान ईअं हूंदो आहे हिकिड़े ॾींहुं शइ मोकिलींदा आहिनि ॿिए ॾींहुं पुछंदा आहिनि अदी पुगी न पुगी पहुती न पहुती सो उन में थोरो टाइम ज़रूरु लॻंदो पर तेसि ताईं मां तव्हांजूं तख़लीक़ूं जीअं सोशल मीडिया तां खणा थी या तव्हां मूंखे इनबॉक्स कयो था उहे तव्हां मूंखे कंदा रहो तव्हां मुंहिंजे वॉल ते अची मूंखे पंहिंजा नज़्म पंहिंजा ग़ज़ल पंहिंजूं वायूं पंहिंजा गीत पंहिंजा बेत मोकिलींदा रहो उहे मां शामिलु कंदी रहंदसि जेसि ताईं अव्हांजो मजमूओ पहुचे पोइ मां उन्हनि मजमूअनि जा तारुफ़ बि शुरू कंदसि त अव्हां जेको मजमूओ लिखियो आहे उन जो बि तारुफ़ कराइजे त जीअं जिन ताईं उहो न पुॻो आहे जिन उहो न पढ़ियो आहे त उन्हनि ताईं बि उहो पहुचे हींअर वेंदे वेंदे चाहियां थी छो त अव्हांजो बि घणो वक़्तु नथी वठां ऐं मुंहिंजा ॿार बच्चा मुंहिंजो इंतज़ारु कनि पिया त वेंदे वेंदे हिकिड़ो तख़यलु आहे सरकश सिंधीअ जो सरकश सिंधी जंहिं सिंधी शाइरीअ जे झोलीअ में कई अमुल हीरा पंहिंजे शाइरीअ जे रूप में विधा आहिनि ऐं संदसि तख़यलु यूनिवर्सिटी लाइफ में त तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु हूंदो हुयो जेको अॼु ताईं यूनिवर्सिटी में नौजवान पढ़ंदा आहिनि तूं कावड़ छॾ हीअ कावड़ मूंखे मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जी यारींदी सो सरकश सिंधीअ जो तख़यलु अव्हांजे नाव कयां थी इनक़लाबी तख़यलु आहे हीअं सां हंडण जहिड़ो आहे प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो बार बि कंधु भञे पंध बि ॾूरां हो बार बि कंधु भञे पंध बि ॾूरां हो साथी ऐं साही केरु न चाहींदो वाह प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो प्यार बि कंधु भञे पंध बि ॾूरां हो साथी ऐं साही केरु न चाहींदो हर थरवासीअ जा नेण हर थरवासीअ जा नेण बि थर जहिड़ा मौसम बरसाती केरु न चाहींदो बुख बसर मानी आहे गनीमत पर बुख बसर मानी आहे गनीमत पर खीर मखण माखी केरु न चाहींदो धरती फूलारियल रात ठरी वेंदड़ धरती फूलारियल रात ठरी वेंदड़ बोसो ऐं भागी केरु न चाहींदो सजणनि जी सान्याह सरकश जा नग़मा सजणनि जी सान्याह सरकश जा नग़मा सिंधुअ जो बाग़ी केरु न चाहींदो वाह 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 शाहबंद सजणनि जी सान्याह सरकश जा नग़मा सिंधुअ जो बाग़ी केरु न चाहींदो प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो छातीअ सां छाती केरु न चाहींदो उस्ताद बुखारी वेंदे वेंदे यादि थो अचे त मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई तोखां हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो ॾींहुं उन खे साल चवां थो पर जे विछड़ी वरियल उछाई छा थो भाई मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई तोखां हिकिड़ो ॾींहुं छिॼां थो
ॾींहं उन खे साल चवां थो, पर जे विछड़ी वरियल छाई छा थो भाई। वाकिफ़ा उस्ताद बुखारी, वाकिफ़ा उस्ताद बुखारी तो फरमाए दिलड़ी ठारी, पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो भाई। गैरन सां गॾिजाणी तुंहिंजी जान जले थी जानी मुंहिंजी। गैरन सां गॾिजाणी तुंहिंजी जान जले थी जानी मुंहिंजी, पर जे तिन जो खाई पाई छा थो भाई। तुंहिंजे दर्शन लाइ सिकां थो, लख शुकराना मुंह त ॾिसां थो। तुंहिंजे दर्शन लाइ सिकां थो, लख शुकराना मुंह त ॾिसां थो, पर जे पंहिंजे छातीअ लाइ छा थो भाई। गैरनि सां गॾिजाणी तुंहिंजी जान जले थी जानी मुंहिंजी, पर जे तिन जो खाई पाई छा थो भाई। वाकिफ़ा उस्ताद बुखारी तो फरमाए दिलड़ी ठारी, पर जे मुंहिंजो यार सदाई छा थो भाई। मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई, मुंहिंजे बारे में ओ साईं छा थो भाई। वेंदे वेंदे उस्ताद बुखारीअ जो ही तख़यल अव्हां जे नाव कयमि। जिते बि हुजो ख़ुशि हुजो, वरी इंशाअल्लाह ईंदड़ सेशन में मिलंदासीं। साथ सलामत, सिंध सलामत।